शायदि त उनजी ख़ुशनसीबी आहे, उनजी ख़्वाहिश हुई। पोइ ज़िंदगी उन जो ॿारनि वांगुरु हुयो, हिकिड़ो गुल हुयो, तमामु मिठो, थधो, नंढे ॿार सां बि प्यारे नमूने सां ॻाल्हाईंदो, उन सां बि ईअं पाण खां वॾो जेको हूंदो ईअं न सम्झंदो जो मां जेको आहे कमीशन पास ऑफिसर आहियां, पाण खां वॾो हूंदोसि उन सां निवड़ी मिलंदो। उन में छा छा ख़ूबी इन मां छा ॿुधाए। भाउ मतिलबु दोस्तनि वांगुरु हुयो, हर कंहिं सां मतिलबु फ्रैंक हुयो। मूंखे हुनजे लाइ ब्रिगेडियर जूं कॉल आयूं, कर्नल जूं आयूं, हालां तक जनरल जी बि आई, जनरल ताहिर नालो हुयसि, पेशावर को हुयो। त उहो बि चयो मतिलबु ॾाढो ॾुख पियो करे इन ॻाल्हि जो। मां उन जो नंढो मामो आहियां, ॾाढो प्यारु हुयो मुंहिंजो, मतिलबु मां उन खे पाणे जो करे न पालियो, न कॾहिं उन सां मामे वारो रिश्तो रखियो, दोस्त और सफ़ा जीअं मतिलबु हिक ॿिए जा जिगरी हूंदा हुआसीं, इन हिसाब सां रवारे वियो यार असांखे। मां सौट हुयो शहीद, हा मुंहिंजो नंढे सम्झ भाउ हुयो, मुंहिंजो सौट भाइरनि वांगुरु हुयो। आर्मी में सिलेक्ट थियो बि, फस्ट अटैम्प्ट ॾियणु आयो बि मां वटि कोइटा में ई हुते घर में। हिकिड़े असांजे घर जो, असांजे पाड़े जो या असांजे ख़ानदान में हिकु अहिड़ो छोकिरो हुयो जेको को बि माण्हू हुन खां, को बि माण्हू इवन फीमेल हुजे या मेल हुजे हुन खां नाराज़ न हो। हुनजी हिकिड़ी अहिड़ी तबियत हुई, मासूमाना तबियत हुई। अदा शहीद मुंहिंजो ईअं सम्झ बचो हो, मुंहिंजे हथनि जो पालियल हो। शहीद हिकु बहितरीनु इंसानु हो ऐं पंहिंजी फील्ड में, पंहिंजी ज़िंदगी में तमामु बहितरीनु रहियो, सभिनी खे गॾु करे हलियो, दोस्तनि खे, यारनि खे। अॼु इन जी जेकी मयत ते तव्हां ॾिठो केतिरा माण्हू हुया, केतिरा माण्हू हुया, इहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे हुया, तूं पाण हिकु बहितरीनु शख़्स हो।